दुरूद मुझे साईं करीमन जे मथा। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन, अम्मा बअद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदू इल्लल मुत्तक़ीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। अजीज़ो भाइरो, दरबारे आलिया हुसैनाबाद शरीफ में कुर्ब जा कदम खणी अचण वारो, अल्लाह जा अणगणिया एहसान आहिनि जे करीम पंजे करम सां, रहीम पंजे रहम सां हिक अल्लाह जे कामिल वलीअ जे आस्ताने ते तोखे मूंखे गॾु कयो। चो सुभान अल्लाह। को कंहिंजो पांधीअड़ो, को कंहिंजो पांधीअड़ो। दरबारे आलिया हुसैनाबाद में अचण वारा तू केॾो न खुश नसीब आहीं जो तू सोने हुसैन जो पांधीअड़ो आहीं। दुनिया में लखे अल्लाह जा कामिल वली आया ईंदा ऐं आहिनि बि, पर इन्हनि समूरन वलियन जे अंदर जेको मान ऐं मर्तबो अल्लाह तबारक व तआला सोने कंबर वारे साईं के इनायत फरमायो, अहिड़ो शान वरले वरी कंहिंखे नसीब थिए। असां खुश नसीब आयूं जो असां कंबर वारे साईं जे ज़माने में हुयासीं। भागन वारा आयूं कबर में जेॾी महिल पहुचंदासीं, ॿियो को अमल हुजे या न हुजे, पर मलाइकनि वटि रब जे हुज़ूर असां इहा ॻाल्हि ज़रूर चवंदासीं त असां सोणे हुसैन जा ज़माने वारा आयूं। कुरान मजीद फुरकान हमीद जे अंदर रब्बे करीम इरशाद फरमायो आ, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदू, जॾहिं यार यारनि जा वेरी दुश्मन थी वेंदा। ध्यान मूंॾे आ, तवज्जो मूंॾे कयो। कुरान जी आयत तो पढ़ा, इंशाअल्लाह यहाँ ठरी पवंदई। हे जेको तू पंधड़ो करे हिन आस्ताने ते आयो, इंशाअल्लाह ताला कुरान जी आयत ॿुधंदे सीनो ठरी पवंदुई। रब करीम फरमायो, अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदू, जॾहिं यार यारनि जा दुश्मन थी वेंदा, जंहिं ॾींहं ते भाव भाव जो वेरी थी वेंदो, यार यार जो दुश्मन थी वेंदो, माइट माइटियूं छिनी वेंदा, दोस्त दोस्तियूं छिनी वेंदा, अज़ीज़ क़ुराबतूं छिनी वेंदा, उन ॾींहं ते इल्लल मुत्तक़ीन, अॼु जेको हिन गॾजाणी में तू आयो ही, इहा मुत्तक़ीननि जी सोहबत कबर में क़यामत में तुंहिंजे कम अचण वारी आहे। सुभान अल्लाह। यार हूंदा आहिनि, को नशे में लाहींदो, को चोरीअ ते लाहींदो, को ज़ुल्म ते लाहींदो। यारनि जी सोहबत, यारनि जी कचहरी कंहिंखे कहिड़े तरफ़ वठी वेंदी आहे, कंहिंखे कहिड़े पासे वठी वेंदी आहे, पर कुर्बान वञा सोने। हाय हाय हाय, मुंहिंजी दिलि थी चए त इन मां पंहिंजी ॻाल्हि खे पंहिंजे मुर्शिद सोने दिलबर साईं जे शेर में समेटिया। सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि या ओ कामिल मुर्शिद कंबर वारा,
वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। तव्हांजा बि थकल आहियां। ओ कामिल कंबर वारा तुंहिंजे फैज़ जा हर हंधि नारा, का नज़रे करम फरमायो तुंहिंजे दुआउनि जी दरकारा। साईं का नज़रे करम फरमायो तुंहिंजे दुआउनि जी दरकारा। तुंहिंजो चेहरो पाक नूरानी, तुंहिंजो शान आहे हे शानी। साईं तुंहिंजो शान आहे शानी। दीदार हीअं जो ठारा, सुभान अल्लाह। दीदार हीअं जो ठारा, ओ कामिल कंबर वारा, का नज़रे करम फरमायो तुंहिंजे दुआउनि जी दरकारा। साईं का नज़रे करम फरमायो तुंहिंजे दुआउनि जी दरकारा। साईं तूं आले नबीअ जी आहीं, औलाद अलीअ जो आहीं। साईं औलाद अलीअ जो आहीं, तोखे दात ॾिनी दातारा, तोखे दात ॾिनी दातारा। ओ कामिल कंबर वारा, का नज़रे करम फरमायो तुंहिंजे दुआउनि जी दरकारा। सुभान अल्लाह। शेर काबिले गोरा तवज्जो सां। जंहिं तो सां बुग़्ज़ रखियो आ, जंहिं तो सां बुग़्ज़ रखियो आ, हर दुश्मन धूड़ थी वियो आ। साईं जंहिं तो सां बुग़्ज़ रखियो आ, हर दुश्मन धूड़ थी वियो आ। मुनकिर जे मथां रब जी मारा, मुनकिर जे मथां रब जी मारा। ओ कामिल कंबर वारा, का नज़रे करम फरमायो तुंहिंजे दुआउनि जी दरकारा। ओ मुंहिंजे सिर जा साईं, का नज़रे करम फरमाई। जी अज तव्हां हाज़िर थिया आहियो, तीअं मां बि पेनागर थी अॼु साईं जी दरबार में हाज़िर थियो आहियां। ऐं उम्मीद आहे त अॼु साईं जी नज़र थींदी, इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा। साईं ओ मुंहिंजे सिर जा साईं, का नज़रे करम फरमाई। मुंहिंजो मुर्शिद दिलबर साईं अर्ज़ गुज़ारा, दिलबर साईं अर्ज़ गुज़ारा। ओ कामिल कंबर वारा, का नज़रे करम फरमायो तुंहिंजे दुआउनि जी दरकारा। सुभान अल्लाह। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, क़ुरान थो फरमाए, यार यार छिनी वेंदा, माइट मिटियूं छिनी वेंदा, पर कंबर शरीफ़ में अचण वारा अल्लाह जी इज़्ज़त जो कसम आ। हे मां मुहम्मदी मिंबर ते वेही कसम सां तो ॻाल्हि कयां, जेॾी महिल क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह पंहिंजे वलीअनि खे शिफ़ाअत जो इज़्न ॾींदो। उन महिल ॾिसंदे त कंबर वारो अॻियां हूंदो ऐं हीअ सॼी जमात गॾु हूंदी। सुभान अल्लाह। जेॾी महिल हर को मुंहुं मटे वेंदो, उन ॾींहं ते इहे अल्लाह जा वली पंहिंजे माइटनि, पंहिंजे रिश्तेदारनि, पंहिंजे मोहब्बत रखण वारनि जी सार लहंदा। मदीने वारे ताजदार लजपाल नबी सुहिणे सरदार फरमायो आ त जेॾी महिल
क़यामत जो ॾींहुं थींदो रब करीम फरमाईंदो ओ प्यारा वञ तूं जन्नत ॾे अर्ज़ कंदो मौला कीअं जन्नत ॾे वञा तेसी जन्नत ॾे न वेंदुसि जेसी उन्हनि खे न छॾींदे जिन ॿ विखूं मूंसां गॾु हलियूं हुयूं जेके मुझे दर ते आया हा जिन बगिरह मानीअ जा मुखे खाराया हुया जिन पाणीअ जी लप मुखे प्यारी हुई ओ मुंहिंजा मौला मुझे मोहब्बत वारनि खे छॾ त इन्हनि सां गॾु जन्नत ॾे वञा इंशाअल्लाह ताला वो वक्त ॾिसंदासीं जेके अॼु मञनि था त मञनि था जेके नथा मञनि सुभाणे उहे बि चवंदा त हाय अल्लाह जे इन सुणे हुसैन जी दामन अग में झलियूं हा पो अॼु वक्त थव ओ पिरी ओ अदा ओ मुंहिंजा भा हिन दरवाज़े ते हिन आस्ताने सां सच्ची मोहब्बत रखो हिन दरवाज़े ते अचण वारो ॿुधो हे दर को आम दर ना है अल्लाह जे वलियन जो आस्तानो आ हे तुंहिंजो अॼु दुनिया में भी सहारो आ त क़ब्र ऐं हशर में भी सहारो बणदो पो हिन दर जो भेरो मेरो न थींदो हिन दर जो पंध कज़ा करण वारो ॿुधो जेॾी महिल क़यामत जो ॾींहुं थींदो न हे जेके ॿ विखूं खणी अॼायो हुई पो उन ॾींहुं अरमान जा हथ मले चवंदे अल्लाह यार त सभु विया हलिया हाउ जे मां बि इन दर जा पंधड़ा कयां हा अल्लाह ताला मुखे अमां खे अॼोकी नसीहत ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल